अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु असां अव्हांखे ख़ासि तौर ते महरमुल हराम जे हिसाब सां उन हवाले सां 3 ॾींहंनि जी बरसाति जी पेशगोई बाबति ॿुधाईंदासीं त ईंदड़ 3 ॾींहंनि दौरान यानी अॼु 14 तारीख़ आहे त 15, 16 ऐं 17 तारीख़ ते 3 ॾींहंनि जे दौरान सिंध में किथे किथे बरसाति जो इम्कान थी सघे थो त जीअं महरमुल हराम जे आज़ादारीअ जे प्रोग्रामनि ऐं इन सिलसिले में जेको जेके कुझु एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि उन्हनि में बरसाति जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे त असां उनखे अपडेट कयूं था। 8 महरम हराम ते सिंध में हवाऊं तक़रीबन पूरी सिंध में बंदि रहंदियूं या तमामु हल्कियूं फुल्कियूं हवाऊं हूंदियूं ऐं गर्मी जे खां बाद शिकारपुर, सखर, लाड़काणो, शहदाद कोट, कनकोट, उबाड़ो, गोटकी ऐं मेहर, दादू, फैज़गंज वारनि इलाइक़नि में 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदी ऐं नवाबशाह, शहदादपुर, टंडवादम ऐं खिपरो, सांगड़ ऐं हैदराबाद, मठियारी, हाला, सखरंड, गाज़ी अहमद इन इलाइक़नि में गर्मी 40 ऐं 41 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। जॾहिं त ॾखण सिंध जा इलाइक़ा मीरपुर उमरकोट, छाछरो, इस्लामकोट, मिठी, बदीन, नंगर पार्कर, मातली, ठट्टो एवरेज जेको टेम्परेचर रहंदो इन्हनि इलाइक़नि में उहो 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो ऐं कराची जे इलाइक़नि में 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर रहण जो इम्कान आहे। सिंध में 15 तारीख़ जुलाई जी ऐं 8 महरमुल हराम यानी उन ॾींहं ते सिंध में घटि इम्कान आहिनि बरसाति जा पर तॾहिं बि चंद इलाइक़नि में जुड़ाली मौसम थी सघे थी। उन्हनि इलाइक़नि में लाड़काने डिवीज़न जा इलाइक़ा, दादू, मेहड़, सेवण ऐं खीरथर रेंज वारा इलाइक़ा आहिनि जिन में मुमकिन आहे त कुझु बादल ठहनि ऐं कुझु उमरकोट साइड ते बि बादल ठही सघनि था। 9 महरमुल हराम यानी 16 जुलाई ते सिंध जे अक्सर इलाइक़नि में हवाऊं बंदि रहंदियूं पर ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में हवाऊं कुझु खुलियल रहंदियूं ऐं हवाउनि में तब्दीली बि ईंदी रहंदी ऐं समुंड जूं हवाऊं शाम जे वक़्त ते चट्टो, हैदराबाद, मातली, बदीन ऐं मिठी ताईं पहुची सघनि थियूं ऐं कराचीअ में पिणु हलंदियूं। 9 महरमुल हराम ते 16 तारीख़ जुलाई जी में किथे बि बरसाति जो को ख़ासि इम्कान न आहे पर नंगर पार्कर, मिठी, इस्लामकोट ऐं डीपलो जे इलाइक़नि में कुझु बादल ठही सघनि था ऐं किथे किथे हल्की फुल्की बरसाति थी सघे थी। 17 जुलाई 10 महरमुल हराम हिन ॾींहं ते आशूरे जे ॾींहं ते सिंध जे उतरनि इलाइक़नि में हवाऊं बंदि रहंदियूं ऐं नारे जे इलाइक़नि में सांगड़, खिपरो, उमरकोट, छाछरो, मिठी ऐं मीरपुर जे इलाइक़नि में नवाबशाह इलाइक़नि में ओभर जूं हवाऊं हलण जो इम्कान आहे ऐं कराचीअ में समुंड जूं हवाऊं हलण जो इम्कान आहे जेके 6 ताईं चोट जमाली सिजावाल घारो ताईं पहुचंदियूं ऐं 10 महरमुल हराम ते जेको बरसाति जो इम्कान आहे उहो थी सघे थो त उन जे बारे में अव्हांखे ॿुधायूं त सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि बदीन, मिठी,
इस्लामकोट ऐं टिगरी मातली ऐं चट्टो चोड़ जमाली जाती ऐं डीपलो इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे। बरसाति जो टाइम शाम खां शुरू थींदो, यानी शाम 4 वॻे खां 5 वॻे ताईं हिते बरसाति जो सुठो वसकारो पवण जो इम्कान आहे, जेको वसकारो अॻिते फैलिजंदो वेंदो ऐं शाम जो 7 वॻे ताईं मिरपो ख़ासि ऐं हिन खां अलावा खेपरो, उमरकोट, छाछरो, इस्लामकोट, नंगर पार्कर, हैदराबाद जा इलाइक़ा ऐं टंडोला यार इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कान थींदो आशूरे वारे ॾींहुं शाम जो ऐं शाम 4 खां वठी 7 वॻे ताईं इहो सिलसिलो मुमकिन आहे हलण जो। हिन जा इम्कान ॾेखारे विया आहिनि ऐं इन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन खां पोइ जेको वक़्तु ईंदो त उन में 18 तारीख़ यानी 18 जुलाई इन में बरसाति जो इम्कान आहे। 11 मुहर्रमुल हराम थींदो ऐं नंगर पार्कर में बरसाति जो इम्कान आहे त मंझंदि जे टाइम ते नंगर पार्कर में बरसाति वसे ऐं उन खां अलावा छाछरो वारनि इलाइक़नि में इस्लामकोट वारनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कान थी सघे थो त थिए। इन खां अलावा असां अव्हांखे भड़ पासे वारनि इलाइक़नि जे बारे में जीअं ॿुधाईंदा आहियूं त गुजरात ऐं कच्छ भुज जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में ईंदड़ ॾींहंनि में यानी कि 18 तारीख़ 19 तारीख़ ते तमामु तेज़ बरसातुनि जा बादल अची सघनि था ऐं शदीद तरीन बरसातूं थी सघनि थियूं, जेके कच्छ भुज जे इलाइक़नि में ऐं गुजरात जे इलाइक़नि में जीअं गांधीधाम, जामनगर ऐं ॿियनि केतिरनि इलाइक़नि में जेके गुजरात जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाति जो इम्कान आहे ऐं इहो बरसाति जो इम्कान 19 तारीख़ ते सॼो ॾींहुं गुजरात ऐं कच्छ भुज जे इलाइक़नि में जारी रहंदो ऐं उन जा असर सिंध जे इलाइक़नि ते पवंदा, जिन में ॾखण सिंध वारा इलाइक़ा हैदराबाद ताईं ऐं मातली ताईं थी सघनि था। जीअं असां अव्हांखे तफ़सील में ॿुधाए चुका आहियूं त वरी बरसातुनि जा जेके इम्कान आहिनि उहे कहिड़े वक़्तु किथे केतिरा हूंदा त हाणे उमेद पैदा थी चुकी आहे त मॉनसून जूं बरसातूं सिंध तरफ़ वधी रहियूं आहिनि ऐं 17 तारीख़ 18 तारीख़ खां सिंध तरफ़ बरसातुनि जो सिलसिलो हल्को फुल्को बॉर्डर वारनि एरियाज़ में ऐं ॾखण सिंध जे इलाइक़नि में मुमकिन आहे त शुरू थी वञे ऐं हिननि इलाइक़नि में जीअं बम्बई जा इलाइक़ा आहिनि, महाराष्ट्र जा ॾखण ओलह वारा इलाइक़ा उन्हनि में तमामु शदीद बरसातुनि जो इम्कान आहे ऐं गुजरात में बि तमामु तेज़ तरीन बरसातुनि जो इम्कान आहे। जॾहिं त राजस्थान में बि बरसातूं सुठी भली मिक़दार में पवंदियूं, पर सिंध में तमामु घणियुनि बरसातुनि जो को इम्कान नज़र नथो अचे। जॾहिं त पंजाब में बरसातूं गॾोगॾु शुरू थी वेंदियूं, उते वेस्टर्न सिस्टम ऐं मॉनसून सिस्टम जा जेके बादल आहिनि उहे मिक्स थी अमल कंदा ऐं पंजाब में सेंट्रल पंजाब में ख़ासि तौर ते ऐं उत्तर पंजाब में बरसातूं थींदियूं। त हीअ अॼोकी अपडेट हुई असांजी। असांखे इजाज़त ॾींदा, असांजो चैनल सब्सक्राइब कंदा त ॿी अपडेट ताईं अल्लाह हाफ़िज़।